सैयदना ईसा अला नबीना खिताब पे फरमायो, वाइज़ पे फरमाई, तकरीर पे फरमाई पंहिंजे कौम के, पंहिंजे रैयत वारनि खे, ऐं मुंहिंजे कौम वारो, ऐं मुंहिंजे रैयत में रहण वारो, ॿुधो मूंखां बाद में व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद। अल्लाह जो नबी, खुदा जो जलील कदर नबी आ हज़रत ईसा अलैहिस्सलाम, ए ओ हज़रत ईसा अला नबीना जेके अल्लाह ताला बग़ैर पीउ जे मोकिलियो आहे। मां खुदा जे नबी खे आहे, पीउ कोन्हे। दुनिया वारा चवनि पिया, ईसाई पिया चवनि त हे अल्लाह जो नबी, हे अल्लाह जो पुटु आहे, माज़ल्ला, हे अल्लाह जो पुटु आहे। पर हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां पुछियो वियो, हेॾे तवज्जो, हज़रत बीबी मरियम खुदा जी कामिला बानी आहे, नेकोकार बानी आहे, परहेज़गार बानी आहे। जंहिं वक़्त में अल्लाह जो फ़रिश्तो हज़रत सैयदना जिब्रील अमीन अलैहिस्सलाम हज़रत बीबी साहबा जे दरबार में आयो, फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमस्सल लहा बशरन सविया। मिसल बशर जे अल्लाह जो फ़रिश्तो बीबी साहबा जे दरवाज़े ते आयो। तवज्जो, हेॾे ख़्याल करना, फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमस्सल लहा बशरन सविया। मिसल बशर जे अल्लाह जो फ़रिश्तो मलाइक, नूरानी मलाइक, नूरानी लिबास लाहे बीबी साहबा जे दरबार में आयो। बीबी साहबा जो ॾिठो मर्द खे, ग़ैर मर्द खे जो ॾिठई, मूं पंहिंजे आसाने ते मुंहिंजा सां लज ऐं शर्म ऐं हया का पंहिंजो गर्दन, पंहिंजो कंधु झुकायईं। ख़ुदा जे फ़रिश्ते खे चई त छो आयो हुई? काल इन्नमा अना रसूल रब्बिका लिअहबलके ग़ुलामन ज़किया। अल्लाह जे प्यारे फ़रिश्ते हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी साहबा खे चयो त मां अल्लाह जे तरफ़ खां आयो आहियां, ख़ुदा मूंखे मोकिलियो आहे। छो? लिअहबलके ग़ुलामन ज़किया, मां तोखे पुटु ॾियां। जिब्रील ईअं चवे सां त मां अल्लाह जे तरफ़ खां आयो आहियां, अल्लाह तोखे पुटु ॾे, ईअं चवे सां न, चवे थो न लिअहबलके ग़ुलामन ज़किया, मां तोखे पुटु ॾियां। अब पुटु केरु ॾींदो आहे? ॾाढे गला केरु ॾींदो आहे? खाराईंदो बि अल्लाह हुआ, प्यारींदो बि अल्लाह हुआ, ॼारींदो बि अल्लाह हुआ, मारींदो बि अल्लाह हुआ। हज़रत जिब्रील ईअं चवे सां त अल्लाह जी ज़ात मूंखे मोकिलियो आहे, अल्लाह ताला तोखे पुटु अता करे। पर न, हज़रत जिब्रील तो चवे त लिअहबलके ग़ुलामन ज़किया, मां तोखे पुटु ॾियां। जिब्रील अल्लाह हुआ छा? जिब्रील अल्लाह हुआ छा जो पुटु ॾिजे? तफ़सीर रूहुल बयान वारो बुज़ुर्ग तो लिखे त जेकॾहिं जिब्रील पुटु ॾेई सघे थो त असांजो ईमान आहे त हैदर शाह बुखारी बि पुटु ॾेई सघे, अरे कलंदर बि पुटु ॾेई सघे थो, कलंदर बि पुटु ॾेई सघे थो, मशहूर वारो साईं बि पुटु ॾेई सघे थो, दरबार फैज़ हाशमी करीमाबाद वारे साईं जे दुआ सां बि, हे अहमद रज़ा बि मूंखे उन जे दुआ सां मिलियो। सोने दरबार फैज़ हाशमी करीमाबाद वारे दुआ सां मां जॾहिं साईं जे हुज़ूर में पहुतो, साईं खे अर्ज़ु कयो कि भला लागी तो नियाणियूं पैदा थियूं थियनि, ऐं जेके नियाणियूं ॼायूं ॿ सिर्फ़ु ज़िंदा हुयूं, बाक़ी ॿियूं तक़रीबन 4 नियाणियूं, 3 नियाणियूं वफ़ात करे वियूं। हुज़ूर में अर्ज़ु कयो मां, साईं मूंखे नियाणी जो औलाद आहे, पुट जो कोन्हे। पाण निहारे वरी हेठि कंध कयूं। मां अर्ज़ु कयो कि भला महिरबानी थिए, औलाद जी ॾियण वारो अल्लाह जी ज़ात आहे, पर वसीले तुंहिंजे सां मिलंदी। पाण निहारे फरमायो त हिकिड़ो न पर 3 पुट थींदई, 2 पुट हाल हयात थींदई, 3 पुट तोखे ॼमंदो, पर उहो ख़ुदा जे रज़ा ते राज़ी रहिजा।
ये दरबार फैज़ हाशमी करीमाबाद वारे साईं फरमायो ब पुट रही तवां जे अॻियां हिकिड़ो अहमद रज़ा ॿियो हसनैन रज़ा नाला बि साईं रखिया ऐं उन खां पोइ अली मुराद खे ख़बर आहे टियों नंढड़ो मुंहिंजो ॼाओ मुंहिंजा सुणा सुबुह जो ॼाओ शाम जो वफ़ात करे वियो अरे जे अल्लाह जे वलियन खे इहो इल्मु ग़ैब आहे त मदीने वारे जो छा इल्मु ग़ैब ये शान है खिदमत गारों का सरकार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे अरे दीदार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा मुझे दिल भर हबीब जमदा सल्लल्लाहु अलैहि हज़रत सैयदना ईसा अला नबीना हरे तवज्जो हज़रत ईसा अला नबीना जी ज़ात के ईसा ने चयो त अल्लाह जो पुत्र हज़रत बीबी साहबा जे दरबार में जिब्रील अमीन आयो ले आबल के गुलामन ज़किया मां तोखे पुत्र ॾियां अरे जे जिब्रील पुत्र ॾेई सघे थो असांजो ईमान आहे त अल्लाह जो वली बि पुत्र ॾींदो आहे अल्लाह जो वली बि पुत्र ॾींदो आहे पोइ बीबी साहबा खे फूक ॾिनई फूक ॾिनई त उन मां बीबी साहबा खे हमल थी वियो सम्झो था महीना पूरा थिया निजड़ो ॿार पैदा थियो रब खे अर्ज़ कई त मुंहिंजा मौला न मूंखे मुड़ुस न शोहर हे तुंहिंजी महिरबानी रब फरमायो दुनिया वारा तोखे ताना हणंदा मेणा हणंदा तुनका हणंदा घटि वधि अल्फाज़ ॻाल्हाईंदा पर जंहिं वक़्त में तुंहिंजे रैयत वारा ॻोठ वारा सभु गॾु थियनि ऐं तो वटि अचे पुछनि पर तूं जवाबु न ॾिजां हे तुंहिंजो नंढड़ो पुटु हज़रत ईसा जवाबु उन्हनि खे पाढ़े बस फाशारत इलैहि तूं कुझु बि न ॻाल्हाइजां हे नंढड़ो ॻाल्हाईंदो पाणे ऐं आहे को सीता में जेको ॿार ॼमे 2 ॾींहंनि जो 3 ॾींहं जो ॻाल्हाए ये खुदा ताला जे नबी जो पावर खुदा पाण पियो ॾेखारे रैयत वारा आया बीबी साहबा खजूर जे वणनि जे हेठां अचे वेठी किसो त लंबो आहे हंज में शहज़ादो आहे लख़्त जिगर आहे क़ौम आई ओ मरियम न तुंहिंजो अबो अहिड़ो न तुंहिंजी अम्मा अहिड़ी न तुंहिंजा घर वारा अहिड़ा दुरूद मुंहिंजे दिल भर हबीब जे मथां ओ मरियम न तुंहिंजो अबो अहिड़ो न तुंहिंजी अम्मा अहिड़ी न तुंहिंजो ख़ानदान अहिड़ो हे छा लकावा बीबी साहब आई इशारो कयो फ़ाशारत इलैहि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो नबी हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम अम्मा जे हंज में ॻाल्हायो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया हे मुझे क़ौम वारो मां अल्लाह जो बानो आयो खुदा ताला मूंखे नबी करे मोकिलियो आहे किताब बि ॾिनो अथई सुभान अल्लाह उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम क़ौम खे ख़िताब पियो करे वाज़ पियो करे ख़िताबत पियो करे त मूंखां बाद में अहिड़ो नबी ईंदो जंहिंजो आसमान ते नालो अहमद हूंदुसि ज़मीन ते मुहम्मद सुभान अल्लाह ज़मीन ते मुहम्मद तफ़सीर बेज़ावी वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त क़यामत जे ॾिहाड़े न जॾहिं अल्लाह जो हुकुम थींदो जिब्रील खे त जिब्रील हाणे सॾु कर त फ़न मुहम्मद हेॾे तवज्जो फ़न मुहम्मद मदीने वारे साईं खे ख़ुदा हुकुम कंदो पोइ तफ़सीर बेज़ारी लिखियो आहे त पोइ जेके जेके जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो सभु उथी बीहंदा सुभान अल्लाह सभु उथंदा
ख़ुदा फरमाए थो मूं त पंहिंजे यार खे सॾु कयो आहे पर जे यार जो नालो तव्हांखे त तव्हां बि हलो जन्नत। ऐं हदीस शरीफ़ आहे साईं आलिम सगुर लियाकत ख़ान वेठो आहे जंहिंजो नालो मुहम्मद आहे ऐं अहमद आहे उहो जन्नत में दाख़िल थींदो। ख़ुदा हुन सां हिसाब किताब न कंदो।